मुझे चवण जो मक़सदु मां ॾाढी कोऑपरेटिव थी विया पंहिंजो तकरार जी है तकरार ड्रामा सीरियल के बारे में जिनकी शूटिंग हली रही है दोस्तों ये पिक्चर भी तुम ॾिसी रहा आहियो। उन खां अलावा ड्रामा सूमर ते जेको आहे सो पहिरीं किस्त तव्हां वटि इंशाल्लाह रिलीज़ थी पुॼी वेंदी। की वीडियो में ॻाल्हि कंदासीं है तकरार ड्रामा सीरियल जी शूटिंग के बारे में दोस्तों कहिड़ा कहिड़ा किरदार नवां खया आहिनि हिन ड्रामा में ऐं उन खां अलावा असद कुरैशी जी भी शूटिंग आहे इन ही ड्रामा सीरियल में। ईंदड़ किस्तनि में तव्हां ॾिसंदव जेका सूमर खां वठी किस्त अची ईंदी उन में असद कुरैशी माना सदोरे खे बि तव्हां ॾिसंदव इन ड्रामा में। ऐं उन खां अलावा घणो सिंध में ॾिसंदड़ ड्रामो आहे है तकरार उन जे बारे में ॻाल्हि कंदासीं। उन जी शूटिंग हली रही आहे। सभ खां पहिरीं तव्हां हे ॾिसो शूटिंग उन खां पोइ इन जे मथां ॻाल्हि ॿोल कयूं था त दोस्तों उन जा डायरेक्टर कैमरामैन ऐं उन खां अलावा जेके बि अदाकार आहिनि ऐं तव्हां वक़्त खे बि ॾिसी रहियो आहे तव्हां ॾिसी रहियो आहे ऐं वक़्त बि तव्हांखे ॾिसण में अची रहियो आहे इन ड्रामा शूटिंग में। दोस्तों छाजे करे कुझु मसइलो थियो जंहिंजे बारे में तव्हांखे बि आगाही थी वई सोशल मीडिया ते ई उन्हनि हिकिड़ो वीडियो जारी कयो त कुछ हादसो थियो आहे इन जे करे कुछ किस्तूं रुकजी वयूं आहिनि लेकिन इंशाल्लाह सूमर खां वठी तव्हांजे लाइ किस्तूं अचणु स्टार्ट थी वेंदियूं दोस्तों। ऐं उन जी शूटिंग बि हली रहियो आहे तव्हां ॾिसी था सघो। उन खां अलावा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन जी एडिट वग़ैरह थींदी आहे ऐं उन खां अलावा जोड़ कबान सभिनि किस्तनि खे पोइ रिलीज़ कंदा ड्रामे खे। ऐं उन खां अलावा शूटिंग भरपूर जारी आहे। सदोरे खे बि तव्हां ॾिसी रहिया आहियो सदोरो बि हिन में मौजूदु आहे ऐं ईंदड़ जेतिरा किस्त ईंदा उन में तव्हां सदोरे खे बि ॾिसंदव त हिन ड्रामे में सदोरो बि तव्हांखे ॾिसण में ईंदो दोस्तों। छाजे करे जो हिन जूं किस्तूं तक़रीबन 500 खां 600 किस्तूं हिननि खे हलाइणियूं आहिनि जंहिंमां तक़रीबन 250 किस्तूं हली चुकियूं आहिनि। ऐं इन खां अलावा जेको आहे सो अञा मज़ीद बि किस्त जेके जारी थींदा उन्हनि में इंतिहाई मज़ो ईंदो दोस्तों तव्हांखे ॾिसंदे ऐं इंतिहाई ख़तरनाक किस्तनि दोस्तों अॻिते हली। ऐं उन खां अलावा ड्रामा सीरियल मक़तल जे बारे में ॻाल्हि कंदासीं त मक़तल बि इंतिहाई पंहिंजे भरपूर तरीक़े सां हली रहियो आहे सिंध टीवीअ ते ऐं उन खे बि नए ड्रामे हुजण जे करे इंतिहाई घणी पज़ीराई मिले पई। मक़तल ड्रामा जे बारे में बि असां पंहिंजे वीडियो में तव्हांखे रिएक्शन ॾेई ॿुधाईंदासीं दोस्तों। वीडियो तव्हांखे किथां बि सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में तेसिताईं ॾींदा इजाज़त वॾी महिरबानी।